पाप नगर, पाप नगर। जानमोहन के चौथा मारियो बालाज खान रमजान मरी वेंदो जो वास्तो आ तुगे इने गरीब के न मार लोती तो मुखे मार तोखे कीअं मारिया मिठल राबेल जो पी आई तोखे मारींदुसि त राबेल जो मयारी थी पवंदुसि गोह के खुटी खणे त गोले शिकारनि जा घर वॾो मुड़ुस माण्हू थियो जो आयो हो मिठल खे छॾाइण अड़े हाणे ॾे हाल अहवाल घणे वीह सवा बालाज खान असां तुंहिंजी दुश्मनी जे लाइक़ न आहियूं असां ते रहम कर तव्हां ते रहम मिठल कंदो चओ हिनखे त राबेल खे मुंहिंजे दिल जी राणी करे त पोइ तव्हांखे आज़ादु कंदुसि तू ज़ालिम आहीं बालाज खान मां पंहिंजी न्याणी तो ज़ालिम जी कार कीअं कयां न मिठल न तो मुंहिंजो ज़ुल्म अञा ॾिठो ई किथे आहे अञा त मां तोखे प्यार सां सम्झायां थो ॾाढ त मूं तोखे ॾसियो ई कोन्हे ॾाढ ॾिसण ते अचां रोज़ पंहिंजा हथ रत सां भरे मुंहं में हणी पर मां छा कयां दिल जे हथां मजबूर आहियां बालाज खान एतिरो नाक रब खे बि पसंदि न आहे तोखे पंहिंजे ज़ुल्म जो हिसाब ॾियणो आहे हूं बालाज खान खां हिसाब वठंदे हाँ रमजान बालाज खान कर शो गई कारी जुल्म तो चौक बालाज खान खुदा जे कर घट जिया ऐं जे तो ज़िद न छॾियो न त तोखे बि मारींदुसि मुंहिंजी लाश खे खणी राति जी ऊंदाई में ॻोठ जे ॿाहिरि किथे फिटो कयोसि कि विड़ी मरनि मिठल जा बिट पाण में सब मरंदो मिठल सरदार बालाज खान सां हा में हा कर न त हिकु बि ज़िंदा कोन छॾींदुव तव्हांजे बालाज खान के पाए लगंदी रब कदो तो खुआर थी मरंदो तव्हांजे पिटण सां सरदार सही आबाद थींदो ओढ़ा तू पंहिंजनि जी हयाती जो ख़ैर घुर रमज़ान जो लाश खणो सारंग छा थियो आहे परेशान आहीं मलारा यार काको रमज़ान कोन थो मिले उनजे लाइ परेशान आहियां चाचो रमज़ान मता रोशन ऐं जावेद खां कार्ड जी शहर हलियो वियो हुजे अरे जाइ ते रोशन वारनि हुनजी जांच कई आहे पर अञा ताईं का ख़बर ई कान थी पए या अल्लाह खैर कजांइ सारंग वरी बि जांच कयो मता कहीं कमकार सां वियो हुजे खुदा मल्हार चाचे रमज़ान जो कंहिंसां जहिड़ो फॾो बि नाहे त पोइ काॾे वियो हूंदो ख़बर न आहे त काॾे वियो सारंग
हल त रोशन ऐं जावेदार सां मिलूं। हल। हाँ भला सभु ताकते वेठा आहिनि पर परेशान। चाची तव्हां चाचे रमज़ान जे घर ॾे वञो, हुनजी धीअ खे आथत ॾियो ऐं चओसि त अलाह कंदो चाहे रमज़ान मिली वेंदो। अजमला मारे हल त असां बि हलूं न जमारे, पुछी अचूं सा हाल अहिवाल, ख़बर त पए छा थियो आहे। हाँ मां, अल्लाह करे चाचो रमज़ान खेरनि सां मिली वञे। हाँ मां, हा कंदो। भागी सॼे ॻोठ में ॻोल्हियो आहे त रोल लभे ई कोन थी न घर में आ न ॻोठ में आ न दुकान वारे थिया। वरी आथे हिकु गर्मी ॿियो थुल्हा, वरी रहो मुकामनि खां परे, इहो पाको मूं ते ठहियो काॾे ॻोल्हियासि। हा इहा ॾाढी तावीज़नि वठण जी वॾी शौक़ीन आहे, लॻे थी पोपट फ़क़ीर ॾे वई हूंदी न, फुले ॾे दोल ॾे भॼा थो हिन पोपट फ़क़ीर ॾे। मुल्क खारियो आयल बि कूड़ा सुड़ा तावीज़ ॾेई वॾो माल गॾायो अथई निभागे। किथे अथसि बेठक पोपट फ़क़ीर? हा होॾे वञासि थो। वाह थला पोपटी काॾे वई पोपड़ी, काॾे वई पोपड़ी, पोपड़ी काॾे वई? ॿुधाए ॿुधाए न तो फट मारी तो माए, तोखे ख़बर न आहे गर्मियुनि में मुंहिंजे ॾाॾे खे गैरत दिमाग़ ते चढ़ी वई हुई ऐं पोइ रग फाटी पई हुयसि। अॼु मां तुंहिंजी रग फाड़ींदुमि। ॿुधाए त पोपड़ी काथे आहे? अरे वलू छितो थियो आहीं या चरो थधरो पी आयो आहीं? अरे मुंहिंजी रग छो फाड़ी दे, मूंखे कहिड़ी ख़बर पोपड़ी काथे आहे? पाण वञी ॻोल्हेसि, पर मूं वटि हिते कोन आहे पोपड़ी। तो वटि बि कोन्हे त पोइ वई काॾे? मिजत टाक जो यार तोखे ख़बर हुजे न तुंहिंजी ज़ाल मंझंदि टाक जो काथे आहे। हा बाक़ी वलू चवें त तोखे तावीज़ करे ॾियां, पोइ इंशाअल्लाह साल ॾेढ ताईं तोखे तुंहिंजी ज़ाल मिली वेंदी। हुन लाला राम राम फ़क़ीर राम, फ़क़ीर खे तैसे में आणे छॾियईं वलू। साल ॾेढ खां पोइ एॾा तुंहिंजा तावीज़ थधा, साल ॾेढ खां पोइ त सूंह ई ख़तम थी वेंदसि। ठग फ़क़ीर पोपट फ़क़ीर जो पिटियल कॾहिं बि साओ न थींदो। तूं पोपट फ़क़ीर खे पिटियल थो चवें? वठो कहिड़े शरीफ़, असां बि कंहिं ज़रूरी कम सां आया हुआसीं। जेकॾहिं शेरदिल घर आहे त ॿुधाए, असांजो हुन सां मिलणु ज़रूरी आहे। शेरदिल तव्हांजो बि त मिट आहे, तव्हां बि भली वञी हुनखे दर तां सॾु करे सघो था। शरीफ़ यार मुश्ताक जे मौत जो असांखे बि ॾुख आहे। रोशन जज़्बाती थी वियो ऐं कुझु ग़लतियूं शेरदिल जी बि आहिनि। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। रोशन भला ॻाल्हि ॿुध, काको रमज़ान जावेद ऐं तोखां कावड़ जी घर मां त कोन निकितो आहे न मल्हार न, चाचे खे असां कोन कावड़ायो आहे। सुबुह खां घरां निकिरी वियो आहे, मानी बि कोन खाइण आयो आहे। कमदिल आहे मां बि सॼो तर जाचो आहे, पर काथे बि चाचे रमज़ान जी ख़बर नथी पवे। ॻोठ में को त अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं चाचे रमज़ान खे ईंदे वेंदे ॾिठो हूंदो। मुंहिंजो शक त पूरो शेरदिल में ई आहे। जेकॾहिं शेरदिल बाबा खे वठी वियो आहे न त शेरदिल जे घर खे बाहि ॾींदासीं। यार मुंहिंजी ॻाल्हि सम्झो छो नथा? शेरदिल ईअं कोन कंदो, तव्हां सभिनि जो अजायो हुन मथां शक आहे। सारंग थी सघे थो त शेरदिल मुश्ताक वारो वहिंवार वठंदो हुजे। जेकॾहिं शेरदिल अहिड़ी हरकत कई आहे, तूं ऐं गमदिल वञो हुन खां पुछा कयो। हिकु न ॿ न बल्कि 100 सोराख़ थींदा शेरदिल जे सीने में। मल्हार मूंखे पूरी पक आहे त शेरदिल पलांत कयो आहे, न त चाचो काॾे वञे हा। नजमा अदो रमज़ान घरां छा चई निकितो हो? चाची
मूं बाबा खे मानी खाइण लाइ चयो हुयो ऐं चयईं वापसि अची मानी खाईंदुसि। निजमा तूं दिलि न लाए, अची वेंदो अदा रमज़ान। नजमा चाचू रमज़ान मथां तव्हांजे शहर वारे घर वियो हुजे। मारुल बाबा शहर वञी आ, मूंखे ॿुधाए वञी आ। सॼो तरु ॻोल्हियो आहे, बाबा खे सोट रहंदा, पर बाबा किथे बि कोन थो मिले। अदी नजमा तूं हाँ छो थी हल्को करें, चाचो रमज़ान अची वेंदो। ना कंदो ख़ैर सां अची वेंदो अदो रमज़ान। मिठल वीचारो त आहे ज़ालिम जी कैद में। अदा रमज़ान ख़ैर सां अची वेंदो, केॾांहुं कोन वियो हूंदो। चाची रब ख़ैर करे, ईअं ई हुजे। ॾिसजांइ वेठी, सिज लहण खां अॻु में ई अदा रमज़ान ख़ैर सां अची वेंदो। तूं अचायो थी परेशान थी। मम्मू चाचो रमज़ान गुम थी वियो आहे, ख़बर ई नथी पवे। भला तोखे ख़बर आहे? वॾो नाक आहे के तव्हांजो मिठल कोन मिलियो आहे, वरी रमज़ान बि गुम आहे। मम्मू दुआ कर त मां वॾो माण्हू थिया ऐं माण्हुनि जी मालिकी कयां, न त सभु माण्हू गुम थी वेंदा। माण्हुनि खे गुम कयो थो वञे ऐं माण्हू पाण गुम थोरे ई था थियनि। हे मम्मू कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त दर दर ते वञी दाहूं कयां ऐं ॿुधायां माण्हुनि खे त हिन देश जा दुश्मन तरे कढूं, पर वरी सोचां थो त सवे अहिड़ा दर हूंदा जेके दुश्मननि जा दोस्त हूंदा, पर मुंहिंजी केरु ॿुधंदो अदा। भली न ॿुधनि, तूं पंहिंजो फर्ज़ पूरो कर। अल्लाह रुगो कुकड़नि जी शर्तनि ते पूरो आई ऐं चरियो अदा हलो त हलूं, ईअं न थिए जो असां बि गुम थी वञूं। अदा वक़्तु ख़राब आहे। तोखां बि वधीक को वक़्तु ख़राब थी सघे थो। अड़े तूं सुबुह सां कंहिंजे मुंहुं चढ़े न त उनजो हाज़मो बि न थिए। हलूं तूं बि वॾो चंडो वलू, तुंहिंजो दून ॾिसी मां पिनड़ वेंदो आहियां न, पोइ सभु चवंदा आहिनि तूं माफ़ कर। तूं असुल एत आई सच थो चवां वलू, चढ़ियो जा अकुला। चङो ठीकु आहे शरीफ़, असां हाणे हलूं था। शेरदल अचे त ॿुधाइजांसि त सारंग ऐं गमदिल आया हो। सारंग मां सां शेरदिल कंहिं कम सां वियल आहे, तॾहिं देरि कई अथई, न त सिजल थे खां अॻ में अची वेंदो आहे। शरीफ़ असां बि कंहिं ज़रूरी कम सां आया हुआसीं। जेकॾहिं शेरदिल घर आहे त ॿुधाए, असांजो हुन सां मिलणु ज़रूरी आहे। शेरदिल तव्हांजो बि त मिटु आहे, तव्हां बि भली वञी हुनखे दर तां सॾु करे सघो था। ॾिस शरीफ़, यार मुश्ताक जे मौत जो असांखे बि ॾुख आहे। रोशन जज़्बाती थी वियो ऐं कुझु ग़लतियूं शेरदिल जी बि आहिनि। शेरदिल जी का बि ग़लती न आहे सारंग, बसि मुंहिंजे भाउ जी कुर्बानी क़बूल थी वई। बालाश खान खां मुश्ताक जे खून जो पलान ज़रूरु वठंदासीं शरीफ़। मूं पंहिंजे भाउ जो खून शेरदिल खे माफ़ करे छॾियो आहे। बसि रुगो तव्हां पंहिंजी दिलनि में शेरदिल लाइ ग़लति गुमान न रखो। सारंग मुंहिंजी सलाह वठो, तव्हां राति रहो, शेरदिल अचे त पोइ हुन सां मिली पोइ हलिया वञो। न यार, राति कोन रहंदासीं। बसि शेरदिल खे ॿुधाइजांइ त सारंग ऐं गमदिल आया हुया, पोइ हिते बि ॾाढियूं परेशानियूं आहिनि। गमदिल हल त हलूं, अचु। वरल खान ही सभु छा आहे? मंठार खे घर जे कहिड़ी कुंड में लिकायो अथई? जल्दी ॿुधाए, न त उफट मारे छॾींदोसांइ।
ही असांखे कोन ॿुधाईंदो। कमदार तव्हां वञो अंदरि, मंठार खे ॿधी खणी अचो। बोतार वरियल खान, तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। मंठार असां वटि भला छो हूंदो? बोतार, शेरदिल तव्हांजे हिन ग़लति अमल ते कावड़ ज़रूरु कंदो। तव्हां इहो सुठो नाहे कयो। वाह तूं पंहिंजो बंदि कर। ॿिया हिन कारतूस वात वारो असांजे दुश्मन खे पाण वटि पनाह ॾेई वेठा हो। कमदार वञो अंदरि, ॾिसो मंठार आहे न त खंभे खणी अचोसि। जी बोतार। हाज़ुर बाबा। बोतार बाबा, हिते त को बि न आहे। साईं कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न साईं, कॾहिं बि न। कोन मिलियो त काॾे वेंदो कमदार? पाण ई मिलंदो मंठार। अच बाबा, त हाणे हलूं। हाणे थींदो मज़ो जॾहिं सुबुह रोशन पंहिंजे चाचे जो लाश ॾिसंदो। कमदार हाणे निकिरण जी कयूं त कोई ॾिसी न वठे। हलो हाणे छॾियो लाश जी पचर। ऐं जॾहिं रोशन जे चाचे जो लाश जानवर खाईंदा त सरदार बालाज खान खे दुआ कंदा। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। शेरदिल हू ॾिस साम्हूं माण्हू था अचनि। ख़बर न आहे सॼण आहिनि या दुश्मन। जे सॼण आहिनि त भली घुमंदा वतन, बाक़ी दुश्मन आहिनि न त जीअण जंजाल करे छॾींदोमांव। अॻिते विख न वधाइजो। जेकॾहिं विख वधायव त मारिजी वेंदो। पहिरियां ॿुधायो त तव्हां आहियो केरु? दिल पंहिंजा ऐं पंहिंजा तारंग गम दिल। तव्हां राति जो हिते खेर त आहे? शेरदिल चाचो रमज़ान गुम थी वियो आहे। उन सिलसिले में तोड़े आया हुआसीं, तूं कोन मिले, इन करे वापसि वञूं पिया। चाचो रमज़ान गुम आहे? ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो शक मूं ते आहे छा त मतां मुश्ताक जे पलांद में मां रोशन जे चाचे खे खणी आयो हुजां? शेरदिल रोशन भलो कमु कोन कयो आहे, पर छा? मुश्ताक जे पलांद में मां चाचे रमज़ान खे मारींदुसि? न गमदिल न, रोशूअ खे चई छॾजांइ त मुश्ताक जे पलांद में मां रोशन जो सिर खणंदुसि। बाक़ी चाचो रमज़ान मूं वटि कोन्हे। शेरदिल असां रोशन खे कोन मोकिलियो, असां पाण आया। कावड़ में यार इंसान कुछ भी करे वेंदो आहे। शेरदिल कॾहिं बि कावड़ में बि कुद्धो कमु न कंदो आहे। चाचो रमज़ान ईअं सम्झ त मुंहिंजे अबे जे बराबरि आहे। बाक़ी चाचे रमज़ान खे मुश्ताक जे पलांद में पूरो कयां, इहो कॾहिं बि शेरदिल खां न पुॼंदो। हा, बाक़ी जॾहिं रोशूअ जो लाश सिर खां धार मिलेव न त समझी वञिजो इहो कमु
शेर दिल कयो आहे शेर दिल। सारंग तव्हांजो शेर दिल ते शक कोन थो ठहे। चाचे रमज़ान खे वञी कई ॿिए हंधि ॻोल्हियो। शेर दिल चाचो मिठल बालाज खान जे क़ैद में आहे ऐं वरी चाचो रमज़ान गुम। गमदिल मां चाचे मिठल खे बालाच जे क़ैद मां आज़ाद ज़रूर कराईंदुसि। पहिरियां बि मूं बालाच जे क़ैद खाने ते हमलो कयो हो ऐं बालाच पाण पंहिंजा माण्हू माराए पुलिस खे घुरायो। उन जे करे मूंखे दंगो न मिली सघियो। चङो शेरदिल असां हाणे हलूं था, वरी बि यार पार थो ॾे। ठीकु आहे न, हल गमदिल। हाणे थींदो मज़ो जॾहिं सुबुह रोशन पंहिंजे चाचे जो लाश ॾिसंदो। कमदार हाणे निकिरण जी कयूं त कोई ॾिसी न वठे। हलो हाणे छॾियो लाश जी पचर ऐं जॾहिं रोशन जे चाचे जो लाश जानवर खाईंदा त सरदार बालाज खान खे दुआ कंदा। कमदार नबू खे दुआ कनि। अच मुराद हलूं, अचो। महबूब साईं हिम्मत कर। ही रात जी ऊंदाई असांजी सजण आहे। सुबुह जी रोशनी असांजी दुश्मन थी पवंदी। पाण खे हिन रात जी ऊंदाई में हली किथे पहुचणो आहे। उथ हिम्मत कर, हल मूंसां गॾु। रात जी ऊंदाईअ में पाण खे परे निकिरी हलणो आहे। मंठार मां सफ़ा थकिजी पई आहियां, थोरो दम खणा पोइ हलूं था। अच्छा अच्छा हल मूंसां गॾु, हिम्मत कर। अच्छा अच्छा मूंसां गॾु। पाप न गए, पाप न गए।